अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। अॼु असीं वरी दिलशाद काइम खानी साहब जे ज़मीन ते बीठा आहियूं। कलराठी ज़मीन आहे, उन में ई अंबनि जो बाग़ इन्हनि रखियो। पिकनिक ते मुंतकिल कयो अथनि। हीअ बेड ॿधी, बेड जे मथां मल्चिंग करे छॾी अथनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ तमामु पाणी घटि खणंदो। बाक़ी हीअ जेके रेज़ बेड ठाहिया अथनि, हिन जे मथां हीअ जेको आहे सो बरसींग काहींदा। सुक में छट थींदी बरसींग जी, उन खां पोइ जेको आहे सो वरी पाणी ॾींदा। ऐं हिन ते जेको आहे न सो चवनि था त न हिननि खे जेको आहे सो कलर ॿिज जी ज़रूरत हूंदी आहे, न कंहिं शइ जी, न पेस्टिसाइड्स जी। तमामु बहितरीनु आहे। सिंध में जेको आहे सो हाणे शुरू थी चुको आहे। ऐं जेकॾहिं हीउ कामयाबु वियो त लाड़ जे इलाइक़े में ऐं उहे इलाइक़ा जिते पाणी जी वाराबंदी आहे, उते तमामु घणो बहितरीनु नमूने सां जेको सो हीउ फ़ाइदो ॾींदो। इंशाअल्लाह ताला वरी जेका आहे नई वीडियो सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदासीं। ऐं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर बि कंदा। फोक विज़डम जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। इंशाअल्लाह नयूं वीडियो तव्हांखे जीअं जीअं ईंदियूं तीअं तव्हांजे विज़िट में आणींदासीं। अस्सलाम वालेकुम। फ़कीर अब्दुल्ला थईं फ्राम टंडवाद।